गुड्डा जी मम्मी अचा तो। पुट छा पियो करीं? मम्मी मां टीवी पियो ॾिसां। पढ़ाई थी वई तुंहिंजी? हाँ थी वई त पुट थोड़ी साफ़ सफ़ाई कयूं, ॾियारी थी अचे। ठीक आहे। त किथां खां शुरूआत कयूं? पहिरीं असां मथे खां हेठि यानी छितियूं ऐं भितियूं। गुड। त हल शुरूआत कयूं। हे सॼो सामान पाण पहिरीं ॿाहिरि रखूं ऐं पोइ पाण हितां जी सफ़ाई कंदासीं। मम्मी हाँ हिकु ॻाल्हि हो, असां विच विच में त सफ़ाई कंदा रहंदा आहियूं, त ॾियारी ते हेॾी छो? पुट ॾियारी छो मल्हाईंदा आहियूं? छोकी भगवान रामचंद्र अयोध्या वापसि मोटण जी ख़ुशीअ में। हा ॾिस, 14 साल भगवान राम सीता ऐं लक्ष्मण वनवास में रहिया, घर खां परते, त उन्हनि जो सॼो राज जेको उहो दुखी थी वियो ऐं जॾहिं उन्हनि जा 14 वर पूरा पिया थियनि, हू वापसि पिया अचनि, त उन्हनि जे अचण जी ख़ुशीअ में सभिनीनि अयोध्या वासियुनि पंहिंजे घरनि में रंग रोगन कया, सफ़ाइयूं कयूं, ॾीया ॿारियूं, त हू उन्हनि जी ख़ुशी पिया मल्हाइनि। ऐं इन करे असां हर साल ॾियारीअ ते ख़ासि सफ़ाई कंदा आहियूं। ऐं ॿियो चवंदा आहिनि न, जिते साफ़ सफ़ाई हूंदी आहे उते लक्ष्मी माता जो वास थींदो आहे। हा, ऐं उते का बीमारी बि न थींदी आहे, त इन करे असां ॾियारी मल्हाईंदा आहियूं।